अल्लाह साईं जे औलाद खे साईं जे दरगाह खे क़यामत ताईं आबाद रखे। आज़ादी जो ऐं साईं खे कामिल सिहत फिक्री हयाती अता फरमाए ऐं हिन शोर जो सायो असांजे मथां क़यामत ताईं दान में क़ाइम। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे मुर्शिद हुसैन। इंतजार जो घड़ी कंदम निकल करे जो अल्लाह وتجاهدون في سبيل الله بأموالكم وأنفسكم ذلكم خير لكم إن كنتم تعلمون. صدق الله مولانا العظيم وصدق رسوله النبي الكريم ونحن على ذلك من الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين. الصلاة والسلام عليك يا رسول الله وعلى آلك وأصحابك يا حبيب الله. तमाम हम्द व सना तारीफ अल्लाह जी ज़ात पाक लाया है जो तारीफ जे सना जे लाइक़ जंहिंजो शान बेमिसल बेमिसालिया शान में कोई शरीक नाहे अकेली ज़ात। अल्लाह जो न वज़ीर न मशीर न सलाहकार सारी कायनात अल्लाह जो मोहताज आहे, अल्लाह का जो मोहताज न। उन्हीं जो मुल्क आहे, उन्हीं जी मखलूक आहे। मौला करीम पंहिंजी मखलूक में जीअं घुरे त करे सघे थो, को बि इरादे ते मोटाइण वारो न। जीअं अल्लाह सारी कायनात खे गुल जमल सां पैदा फरमायो। बेशुमार सलातो सलाम मुझे आका मेहरबान नबी उम्मत जे वाली नबी गैबदान नबी की ज़ात पाक जे मथां जंहिं मुंहिंजे साईं करीम जे आमन जो एहसान अल्लाह ताला मोमिन जे मथां फरमायो। बरकत वारी महफ़िल आहे। मुहर्रम शरीफ जो महीनो आहे। इन महीने जी 3 तारीख़ आहे। दुआ करो छा रब्बुल इज़्ज़त सदके पंहिंजी पाक ज़ात जे मदीने वारे संज महादे असांजी हाज़िरी क़बूल फरमाए। जिन प्यारनि जी सिक में अवां क़ुर्ब जा क़दम भरे इन महफ़िल में शरीफ़ थिया आहियो, साल अल्लाह ताला इन पंहिंजे प्यारनि जे महादे असांजा ॿई जहान जमा कयो।
इस्लाम में नियत नमाज, रोज़ो, हज, ज़कात फ़र्ज़, जहाद फ़र्ज़। ही महीनो मुहर्रम शरीफ जो जॾहिं शान खां अज़मत खां हर मोमिन बख़ूबी वाक़ुफ़ आहे। इस्लामी साल जो पहिरियों महीनो आहे। जेको महीनो गुज़रियो ज़ुल्हज इस्लामी साल जो आख़िरी महीनो हो। इन ॿिन्ही महीननि में क़ुर्बानी जो दर्स आहे। गुज़िरियल महीने में तारीख़ 10 इब्राहिम अलैहिस्सलाम अल्लाह जी रज़ा ख़ातिर पंहिंजो ख़्वाब सचो करे ॾेखारियो। हिन महीने जी 10 तारीख़ इमाम आली मक़ाम हक़ जे ख़ातिर नाने खे राज़ी करण ख़ातिर 72 जवान कर्म वारा क़ुर्बान कया। इमाम पाक जी क़ुर्बानी अल्लाह जी रज़ा ही। बाद बंदा चवंदा आहिनि इक़्तिदार जो हवस हो, मुल्क जी लालच हुई, दुनिया वारो सम्झो जंहिंजो नानो नबी हुजे, बाबो अली हुजे, अल्लाह बसरो हुजे, उन्हें खे दुनिया जी हर शइ हूंदो आहे। ईअं सम्झो इमाम आली मक़ाम जी शहादत बाहे त मेराज आहे। दीदार अल्लाह जो आहे। पाण करीम जिन फरमाइनि था जॾहिं मौला करीम शहीद खे दर्जा आख़िर में अता कंदो कान हूंदो वलकुम फीहा मा तश्तही अनफुसुकुम वलकुम फीहा मा तदऊन। जो घुरंदो जो इरादो कंदो सभु हुते मौजूद हो। मुश्तहीद खे जन्नत में रज़ न हूंदी, परेशान हूंदो पुछंदो मौला करीम ए मुंहिंजा बंदा मुंहिंजे राह में सिर्फ़ क़ुर्बान करण वारा कान्हा, सभु कुझु मां तोखे अदा कयो आहे। तो परेशान आहे मुंहिंजा मौला दुनिया में मोकिल, वो मैदान जहाज जो अदा कर। लड़ंदे लड़ंदे उक्त शहीद सां सुम्हो हुई मुंहिंजा मौला जो मज़ो काशी में मज़ो आहे। यानी शहीद लाइ ख़ुदा जो दीदार आहे। मेरा असांजो ईमान आहे इमाम हुसैन आली मक़ाम जो मेराज दीदार हो। दीदार जो दीदार आहे। हैदरे करार खां देखो बंदो सार करे छॾियो, अली तूं दवा जो करे तो अल्लाह कौन से जो खबर पुछो खुदा के ॾिसी फरमाइनि था जॾहिं अली सिरके जे लाइ कंदो आहे दीदार करे सिरको कंदो आहे। निमाज़ तो असां वारी नहीं, इश्क वारी निमाज़ ही दुआ तो खुदा का मालिक। इन हाल कई में ईमान खां बाद हुक्म जहाज जो आहे, ईमान खां बाद हुक्म निमाज़ जो आहे। हिन आयत में जहाज हुक्म आहे। या अय्युहल्लज़ीना आमनू, ए ईमान वारो बेईमान जहाज न कंदो, इश्क वारो कंदो, मोहब्बत वारो कंदो। अॼु बि असांखे पंहिंजे पुदर में पका है। खुदा को
तूफान खड़ो थियो असांजा सीना पहाड़ लखा रुपया कमाया पंहिंजा पेट भरे गरीब मारा सच करे पुछो कि सही तरह जहाज रब नसीब कयो आहे कंदो हिसाब वारी जमात या अय्युहल्लज़ीना आमनू ईमान वारो हल अदुल्लुकुम अला तिजारतिन तुंजीकुम मिन अज़ाबिन अलीम। मुझे आका फरमायो ईमान वारो को ॾिस अवांखे असां न ॾियूं वापार जो वापार तव्हां अज़ाब खां पर तुम जिहाद वापार यार असां सौदो आहे वाह हुसैन तुंहिंजे वापार खे सलाम वाह हुसैन तुंहिंजी जिहाद खे सलाम तुंहिंजी इस्तक़ामत खे सलाम तुंहिंजे सब्र खे सलाम तुंहिंजी इबादत खे सलाम तुंहिंजी सखावत खे सलाम